मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व क़ाला अल्लाहु तआला कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। व क़ाला अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून। सदक़ल्लाहुल अज़ीम। व क़ाला अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ईद नमाज जो प्रोग्राम तो काफ़ी टाइम अॻ में रखियल हुयो। इरादो हुयो त अॻ में रखूं, पर पब्लिक जी तमामु घणी सुस्ती जे करे मां सम्झो तो अॼु तव्हांखे काफ़ी गर्मी में वेहणो पवंदो अथई। अल्लाह जी रज़ा जे लाइ बर्दाश्त करिणो पवंदो। बहरहाल असांजे पाकिस्तान जे अंदरि थोरो डिसिप्लिन सफ़ा न आहे। इन एतबार सां ॿाहिरी कंट्रियुनि जे अंदरि फजर नमाज़ खां बाद में इशराक जे टाइम अमूमन नमाज़ जेकी कंप्लीट थी वञे। निज़ाम आहे, उते शऊर आहे, पब्लिक खे फ़िकिर आहे नमाज़ पढ़ण जी ऐं पढ़ाइण जी। असां वटि हिते थोरो नाअहली, सुस्ती, काइली तमामु घणी आहे। हालांकि इन जे अंदरि जमायत बि परेशान थियनि था, असां पाण बि परेशान थियूं था। असांजे इलाइक़नि में गर्मी बि तमामु घणी थी थिए, पर इहो मजबूरी जो मौक़ो आहे हिकिड़ो। असां बि मजबूरियूं ऐं असां सां गॾोगॾु तव्हांखे मजबूरी में वेहणो पवंदो। अल्लाह जी रज़ा जे लाइ जेकॾहिं गर्मी, पसीनो, तकलीफ़ कंहिं बि मरहले ते अचे थी त उन ते बंदो सब्र करण जी कोशिशि करे। क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला हिकु मक़ाम ते फ़रमायो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। इन आयत जे अंदरि अल्लाह ताला चइनि शयुनि खे नोट कयो। हिकु नंबर ते अल्लाह ताला नमाज़ खे बयानु कयो, क़ुर्बानी खे अल्लाह ताला बयानु कयो, ज़िंदगी खे अल्लाह ताला बयानु कयो, मौत खे अल्लाह ताला बयानु कयो। ऐं पोइ मोमिन जी अल्लाह ताला निशानी खे बि बयानु करे छॾियो त मोमिन जी हमेशह इहा सोच हूंदी आहे त मोमिन चवंदो आहे त मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी क़ुर्बानी, मुंहिंजो जीअण ऐं मुंहिंजो मरणु उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हवाले आहे। अल्लाह जे मुताबिक़, अल्लाह जे अहकाम जे मुताबिक़ अल्लाह हुकुम कयो आहे मां नमाज़ पढ़ंदुमि, अल्लाह हुकुम कयो आहे मां क़ुर्बानी कंदुमि, अल्लाह ताला हुकुम कयो आहे मां ज़िंदगी पंहिंजी अल्लाह जे अहकाम जे मुताबिक़ बसर कंदुमि। ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला मूंखे हुकुम कयो आहे त कुझु टाइम खां बाद में तव्हां दुनिया खे इंसान छॾे वेंदव। पर मोमिन जो हिकिड़ो ज़हन हूंदो आहे त इन चइनि कमनि जे अंदरि हिन जिस्म जे मथां अल्लाह ताला जा अहकाम जेको हलंदा, अल्लाह खां अलावा ॿिए कंहिंजा अहकाम न हली सघंदा। अॼोको ॾींहुं तमामु वॾो ताज़ीम वारो ॾींहुं आहे, तमामु वॾे मर्तबे वारो ॾींहुं आहे, अल्लाह ताला वारी रहमत वारो ॾींहुं आहे। ऐं अॼोके ॾींहं जे अंदरि तमामु मुस्लमान हिकु अज़ीम जेको आहे इबादत कंदा। हिकु त वॾी इबादत जंहिंमें असां हिन टाइम वेठा आहियूं, हीअ तमामु अज़ीम इबादत आहे। इन खां बाद में हिकिड़ी वॾी इबादत जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त 10 मुहर्रमुल हराम जे अंदरि, 10 ज़ुल्हज जे अंदरि अल्लाह ताला तमामु इबादत मां हिकिड़ी इबादत खे अल्लाह ताला ख़ासि तौर ते बयानु थो करे। फ़रमायो उहो अल्लाह ताला क़ुर्बानी खे जेको बयानु थो करे। इन जी पोइ ते असां डिटेल में जेकॾहिं वञूं था त इहा निस्बत जेकी आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी तरफ़ आहे।
बहरहाल असां असुली जो मक़सद जी तरफ़ अचूं था त अल्लाह ताला इन क़ुरान हकीम जी आयत जे अंदरि फरमायो बेशक जेके मुंहिंजा कुझु मोमिन बंदा आहिनि उहे चवंदा त असांजी नमाज़ जेकी अल्लाह लाइ आहे। इस्लाम में नमाज़ जो हिकु तमामु वॾो वैल्यू आहे। नमाज़ हिकु तमामु वॾी इबादत आहे। जॾहिं साहबा खे नमाज़ मिली त साहबा इंतिहाई ख़ुशि थिया ऐं साहबा हथा की इन ताईं फरमायो त अल्लाह ताला खां घुरण जो हिकिड़ो असांखे ज़रियो अल्लाह ताला ॾिनो आहे। हाणे कॾहिं बि को असांखे परेशानी जो मरलो ईंदो, कॾहिं बि असांखे टेंशन जो मरलो ईंदो त फौरी तौरु असां अल्लाह ताला जी तरफ़ मुतवजो थींदासीं। त अल्लाह ताला फरमायो मोमिन जी इहा निशानी आहे त हमेशह उहो नमाज़ पढ़ंदो, चवंदो मां नमाज़ ही अल्लाह लाइ थो पढ़ां। ऐं नमाज़ जे ज़रिए सां तमामु साहबा पंहिंजा मसइला हल कराया, पंहिंजो टेंशन, पंहिंजी मुसीबत, पंहिंजा मामलात, तमामु शयुनि खे साहबा नमाज़ जे ज़रिए सां क्लियर करायो ऐं ख़तमु करायो। हिकु साहबी हुयो, उहो मुस्लमान थियो। मुस्लमान थियण खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिस में आयो, चई साईं मूंखे ॿ ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि, पोइ हिन ॿिनि ॻाल्हियुनि जे मथां हिकिड़ी ॻाल्हि जॾहिं मूंखे यादि ईंदी आहे उन ॻाल्हि खे जॾहिं मां ज़हन में रखंदो आहियां इंतिहाई मां घणो खिलंदो आहियां, ज़्यादा में ज़्यादा मां खिलंदो आहियां। यानी उहा ॻाल्हि बि अहिड़ी आहे उन ते मूंखां खिल बर्दाश्त न थींदी आहे। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां ज़हन में रखंदो आहियां ऐं सोचींदो आहियां त पोइ मूंखां एतिरो रोअण जेको आहे जारी थींदो आहे जो मां उहो रोअण कंट्रोल न करे सघंदो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अच्छा ठीकु आहे, सभ खां पहिरियों त उहा ॻाल्हि ॿुधा जंहिं ते तोखे ज़्यादा खिल ईंदी आहे, जंहिं ते तोखे ज़्यादा खिल ईंदी आहे उहा तूं ॿुधा। त पोइ न साहबी ॿुधायो त कुफर जो ज़मानो हुयो ऐं अहिड़ी तरह असां बुतनि जी इबादत कंदा हुआसीं, असां बुतनि जी इबादत कंदा हुआसीं ऐं असांजो इहो मामूल हूंदो त असां जंहिं बि इलाइक़े जी तरफ़ वञूं त पोइ बुत खे गॾु खणूं, छो त अल्लाह खे गॾु खणणो पवंदो हुयो। ऐं जेकॾहिं अल्लाह असां सां गॾु न हुजे, यानी कुफर जे ज़माने में बुत असांजो अल्लाह हुयो, उनखे खणणु असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी हुयो। पोइ उनखे पंहिंजे सफ़र में असां हमेशह गॾु खणंदा हुआसीं। पोइ मां हिकिड़े दफ़े ॾिठुमि त तमामु माण्हू जेको आहे बुत पंहिंजे खे खणी करे सफ़र जारी था कनि ऐं मां वटि जेको बुत पियो उहो तमामु वॾी साइज़ जो हुयो। मुंहिंजो जेको बुत हुयो उहो तमामु वॾी साइज़ जो हुयो, उनजो वज़न इंतिहाई घणो हुयो, यानी पथर जो ठहियलु हुयो, वज़न एतिरो वज़न मुंहिंजे वज़न खां उनजो वज़न ज़्यादा हुयो। पोइ मां सोची वीचार कयुमि त जेकॾहिं अगरि इन बुत खे मां पंहिंजे कुल्हे ते खयुमि या पंहिंजे पीठ ते खयुमि त शायदि मां हलाकु थी सघां थो, शायदि मां इनखे खणी न सघां या खणां त पोइ मां हलाकु थी वञा। पोइ मां सोचियुमि त हाणे इहो वॾो बुत आहे, इन जॻह ते हिकु नंढो बुत जेको मां ठाहे थो छॾियां, जेको इंतिहाई आसान हुजे, उनखे हर हिकु मुल्क में मां खणी बि वञा। पोइ मां सोचियुमि त छा जो बुत ठाहियां। पोइ हली करे मां खाइण वारे अटे जो बुत ठाहियुमि, जेको इंतिहाई सफ़ा नंढो ठाहियुमि, उनखे आसानी सां पंहिंजे जेब में बि रखे सघां पियो ऐं इन खां बाद में जंहिं मंज़िल ते पहुचां त कढी करे उन जी इबादत बि कयां पियो। पोइ हिकिड़ो मौक़ो थियो, सफ़र में हलियासीं, उते सफ़र में मुंहिंजो पाणी बि ख़तमु थी वियो, उते मुंहिंजो अनाज बि ख़तमु थी वियो, मंज़िल अञा काफ़ी ते पोइ करणी आहे ऐं ॾिसां पियो त का शइ मूंखे नज़र बि न पई अचे जेकी मां कुझु खावां। पोइ हली करे उहो बुत जेको मां ठाहियुमि अटे वारो, उनखे पाणी काॾां हथु करे उनखे ॻोहे करे मानी पचाए उनखे खाई छॾियुमि। हाणे इहा ॻाल्हि मूंखे जॾहिं बि यादि ईंदी आहे त पोइ मां सोचींदो आहियां त कुफर जे ज़माने में केॾो वॾी जहालत में हुयासीं। यानी अटे जो बुत बि पाण ठाहियोसीं ऐं सफ़र ते उनखे खयोंसीं, इन खां बाद में उनखे ॻोहे करे वरी मां उनखे खाई बि छॾियुमि। हे कुफर आहे। पोइ फरमायो अल्लाह ताला असांजे मथां अहसान कयो, अल्लाह ताला असांजे मथां फज़ुल कयो, अल्लाह ताला असांखे इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो। अल्लाह ताला मुस्लमान असांखे कयो त हिन टाइम असां अकेले अल्लाह खे जेको मञूं था ऐं तव्हां रसूल असांजा ॾाढो आहियो, तव्हांजे मथां असां ईमान था आणियूं, हे वरी ख़ुशनसीबी आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अच्छा ॿी ॻाल्हि बि ॿुधा, ॿी ॻाल्हि बि ॿुधा जंहिं ॻाल्हि ते तोखे ज़्यादा रोअणु ईंदो आहे। फरमायो कुफर जो ज़मानो हुयो, कुफर जो ज़मानो हुयो,
पोइ हुन कुफर जे ज़माने जे अंदरि मूंखे न्याणी पैदा थी। असां वटि न्याणी जेकॾहिं घर में कंहिं में पैदा थी वञे वॾो ऐब आहे, उन जी पालना बि ऐब आहे ऐं वॾी थिए, असांखां इहो बर्दाश्त बिल्कुलु न थी सघंदो त असांजी न्याणी ॿिए कंहिंजे घर में कीअं वञे, कंहिंजी घरवारी कीअं थिए, कंहिंजे हेठां कीअं थिए। हे अरबन जे अंदरि वॾी जहालत हुई कंहिं ज़माने में। नबी जे वास्ते हिन जहालत खे अलाह ताला ख़तमु करे छॾियो। फरमायो उन न्याणी खे जेको आहे मां उन टाइम ज़ालिम थी वियुमि कुफर जे ज़माने में, उन न्याणी खे मां दफ़न करे छॾियुमि। फरमायो इहा ॻाल्हि मूंखे जंहिं टाइम बि यादि ईंदी आहे पोइ इंतिहाई मूंखे रोअणु थींदो आहे, इंतिहाई मूंखे अफ़सोस थींदो आहे। पोइ अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा जॾहिं ॻाल्हि ॿुधी अलाह जे नबी बि जेको रोई पिया। इन मां मालूम थिए थो त ए मुस्लमानो, इस्लाम हिकु वॾी दौलत आहे, इस्लाम हिकु वॾी दौलत आहे। जेको हिन टाइम तव्हां कलमो पढ़ियो था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हे मामूली शइ न आहे। इन में असां इक़रार था कयूं त असांजो अलाह जेको आहे उहो अकेलो आहे ऐं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे। हे नॉर्मल ॻाल्हि न आहे। दुनिया में मुस्लमाननि जे मथां, दुनिया में मुस्लमाननि जे मथां अलाह ताला हे वॾो इनाम कयो आहे, वॾो अलाह ताला इकराम कयो आहे, वरी अलाह ताला ताज़ीम कई आहे त तव्हां मुस्लमाननि खे अलाह ताला अहले ईमान बनायो आहे। ऐं जेकॾहिं अलाह ताला मुस्लमान खे अहले ईमान दौलत ईमान जी दौलत सां न नवाज़ी आहे, ॿिए कंहिं मज़हब में अलाह ताला थोरो टाइम रखे आहे, थोरो टाइम ऐश कयूं आहे, अशरत कयूं आहे, सुकून कयूं आहे, ऐं इन खां बाद में पोइ हमेशह लाइ जनम हुई, हमेशह जे लाइ जनम हुई। त आयत जी पहिरीं जेको मां पढ़ियुमि त अलाह ताला फरमायो कुल इन सलाती, बेशक नमाज़ जेकी असांजी आहे उहा अलाह लाइ आहे। त नमाज़ खे कंहिं मौक़े में न छॾिणो, नमाज़ खे हर हिकु मौक़े ते, हर हिकु टाइम ते नमाज़ खे जेको अदा करिणो आहे। नमाज़ छॾण जी कंहिं क़िस्म जी कोई बि गुंजाइश न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इस्लाम ऐं कुफर जे दरमियान साबा फ़र्क़ु सिर्फ़ु नमाज़ जो आहे। नमाज़ ईअं न आहे त सिर्फ़ु ईद ते नमाज़ पढ़ीसीं, इन खां बाद में ईद खां बाद में नमाज़ न थींदी। हिन टाइम केतिरो एतमाम सां नमाज़ आया हो, हिन टाइम एतमाम सां नमाज़ आया हो न। अलाह जो कसम जेकी ज़ोर जी नमाज़ आहे उहा हिन नमाज़ खां बि वधीक ज़रूरी आहे। अहिड़ी तरह असर जी नमाज़ आहे उहा बि ईअं ई ज़रूरी आहे। मग़रिब ऐं इशा जी नमाज़ ईअं ई ज़रूरी आहे। हे मुंहिंजो ग़लति ज़हन आहे, हे मुंहिंजो ग़लति ज़हन आहे त ईद जी नमाज़ सिर्फ़ु पढ़णी आहे। जॾहिं असां चयोसीं न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मां चयुमि न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मां हिकिड़ो इक़रार कयुमि, मां हिकिड़ी अलाह ताला सां एग्रीमेंट कयुमि, रसूल सां मां हिकिड़ी एग्रीमेंट कयुमि। उहा इहा एग्रीमेंट आहे त मुजीब रहमान जो हे जेको बदन आहे, हिन बदन जे मथां, हिन मुजीब रहमान जे जिस्म जे मथां हुकूमत जेकी हलंदी, अहकाम जेके हलंदा, उहे अलाह रब्बुल इज़्ज़त जा हलंदा। हे नालो सिर्फ़ु मां पंहिंजो पेश थो कयां, तव्हां सभिनी मुस्लमाननि जे लाइ ईअं ई हुकुम आहे त हिन असांजे जिस्म जे मथां हुकुम जेको अलाह जो हलंदो आहे, छाजे करे असां अलाह जा बाना आहियूं, असां अलाह जा बाना आहियूं। ऐं आका खे हक़ आहे, आका खे हक़ आहे जेकॾहिं पंहिंजे ग़ुलाम खे चवे सॼी राति बीठो हुजे त ग़ुलाम सॼी राति बीठो हुजे। हे आका खे हक़ आहे, जेकॾहिं आका पंहिंजो ग़ुलाम खे चवे वेही रहो त ग़ुलाम सॼो ॾींहुं वेठो हुजे। यादि रहणु खपे असांजो आका, असांजो रब अकेलो अलाह आहे जे मुंहिंजी तख़लीक़ कई आहे, तव्हां इंसाननि जी तख़लीक़ कई आहे। उहो अलाह तो हुकुम करे नमाज़ तव्हांखे पढ़णी पवंदी। कुल इन सलाती, नमाज़ तव्हांखे न आहे छॾणी, नमाज़ तव्हांखे पढ़णी पवंदी। हर हिकु मौक़े ते नमाज़ छॾण जी सर कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त न आहे। हे हिकिड़ो जुमिलो, इनखे असां हिते कंप्लीट कयूं था। ॿिए जुमिले जी तरफ़ था अचूं। अलाह ताला फरमायो व नुसुकी, हा तमामु घणा मोमिन बंदा आहिनि जेके क़ुर्बानी कंदा आहिनि, पर क़ुर्बानी चवंदा आहिनि त असां अलाह लाइ था कयूं। ईअं न आहे त को छेलो वठी करे कंहिं दरगाह ते ज़िबा कंदा, हे छेलो साईं सेदड़ी मुसाणी ते असां ज़िबा कंदासीं उन नाले ते आहे। न न न न न न न मोमिन बंदा आहिनि
मुख़लिस बंदा आहिनि, तौहीद वारा आहिनि, उहे ईअं हमेशह इहा ॻाल्हि कंदा त हे जेकी शइ असां क़ुर्बानी कयूं था, हे सर हिन में कंहिंजी बि कोई शिरकत न आहे, बिल्कुलु हे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रज़ा लाइ असां कयूं था। अल्लाह ताला तव्हांजे मुंहिंजे मथां नॉर्मल जेको अहकम रखियो, अल्लाह ताला क्वालिटी खे चेक कयो। अल्लाह ताला तव्हांजे ईमान खे ॾिठो, मुंहिंजे ईमान खे ॾिठो, 1400 साल अल्लाह ताला असांखे पोइ ते रखी छॾियो। 14 साल नबी जी ज़िंदगी खां अल्लाह ताला असांखे पोइ ते रखी छॾियो। नबी सां जेके मुक़दम हुया अल्लाह ताला उनखे अॻिते रखी छॾियो। अल्लाह ताला उनजे ईमान खे चेक कयो। साहबा जे ईमान खे अल्लाह ताला ॾिठो, साहबा जी बुलंदी खे अल्लाह ताला ॾिठो, उन्हनि जी ज़रूरत खे अल्लाह ताला ॾिठो। उन्हनि जी ज़रूरत ऐं बहादुरी खे ॾिसी करे अल्लाह ताला उन शख़्सियत खे पूरी दुनिया खां चूंडे करे नबी जो ग़ुलाम बणाए छॾियो। पोइ अल्लाह ताला असांजी हालत खे बि ॾिठो, अल्लाह ताला असांजी कैफ़ियत खे बि ॾिठो। अल्लाह ताला हकीम आहे, अल्लाह ताला खे पूरी काइनात जो सर इल्मु आहे। अल्लाह ताला ॾिठो त हे 1400 साल पोइ ते बहितर आहिनि। इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम दियो, ख़्वाब इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो त पुट खे जेको ज़िबो थो कयां, ऐं अहिड़ी आज़माइश ऐं अहिड़ो वॾो इम्तिहान तव्हां नॉर्मल बंदनि खां न थी सघंदो। तव्हां फेल वेंदो, बिल्कुलु 100% फेल वेंदो। अहिड़े मामलात जे अंदरि अहिड़ो मामिलो, अहिड़ो त इम्तिहान अल्लाह ताला आम बंदे खां न वठंदो, पैगम्बर खां अल्लाह ताला वठंदो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो त पुट खे ज़िबो थो कयां, हिकु मरतबो ख़्वाब ॾिठईं, ॿियो मरतबो ख़्वाब ॾिठईं, टियों मरतबो यकीन थी वियो पैगम्बर जो ख़्वाब वही हूंदो आहे। पैगम्बर राति जो सुतो पियो हुजे ऐं पैगम्बर को ख़्वाब थो ॾिसे, ऐं सुबुह सां उहो पैगम्बर ख़्वाब जेकॾहिं अगरि बयानु करे, इहो अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम हूंदो आहे ऐं वही हूंदी आहे। वही जा काफ़ी क़िस्म आहिनि। हिकु वही फौरी तौरु जिब्रील अमीन ज़मीन ते अचे ऐं नबी खे हुकुम ॾे त अल्लाह ताला फ़लाणी शइ जो हुकुम थो करे, हे वही आहे हिकिड़ी। ऐं ॿियो वही जो क़िस्म आहे पैगम्बर सुतो पियो हुजे ऐं राति जो ख़्वाब ॾिसे, जीअं काफ़ी दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब ॾिठो ऐं सुबुह सां साहबा अहिड़ो बयानु कयो, कुझु टाइम खां बाद उहा ख़्वाब जी हक़ीक़त थी वई। असां जेको ख़्वाब ॾिसूं अमूमन कूड़ो थींदो आहे। असां जेको ख़्वाब ॾिसूं राति जो, असांजो ख़्वाब अमूमन कूड़ो थींदो आहे। अमूमन असांजो ख़्वाब कूड़ो थींदो आहे। कॾहिं कॾहिं असांजो ख़्वाब जेको आहे सचो थी वञे, अमूमन कूड़ो थींदो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम ख़्वाब ॾिठो त पुट खे ज़िबो थो कयां, यकीन थी वियो त अल्लाह ताला जी तरफ़ हुकुम आहे। पुट खां पुछा कई, क़ुरान हकीम में अल्लाह ताला उन नक्शे खे साफ़ तौर ते डिटेल ते अल्लाह ताला बयानु कयो। इब्राहिम सलाम पुट खां पुछा कयो, या अबत इफ़अल मा तुअमरु सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। हालांकि इब्राहिम सलाम पुछा कयो पुट खां, भला पुट न करी आया, इस्माइल अलैहिस्सलाम न करियां को। इब्राहिम अलैहिस्सलाम पुट खे चवई आहे त तोखे मां ज़िबह कंदुमि, त छा इस्माइल अलैहिस्सलाम न करियां? नंढो ॿारु आहे, पैगम्बर आहे, पैगम्बर जो पुट बि पैगम्बर आहे, नबी आहे, नबी जो पुट बि नबी आहे। नबी जा असरात पुट जे मथां बि अहिड़ा हूंदा आहिनि। त पुछा कईंसि, या अबत इफ़अल मा तुअमरु सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। पीउ खे हाणे पुट जेको जवाबु थो ॾे, इस्माइल अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम खे जवाबु थो ॾे त अब तूं ख़्वाब ॾिठो आहे राति भला? चए हा मां ख़्वाब ॾिठो आहे। कहिड़ो ख़्वाब? मां ज़िबो थो कयां तोखे। पोइ जवाबु क़ुरान हकीम सोनो जवाबु जेको आहे बयानु कयो, फरमायो या अबत इफ़अल मा तुअमरु सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। ए अबा जंहिं शइ तोखे हुकुम थियो आहे न, जंहिं शइ जो तोखे हुकुम थियो आहे, ख़्वाब आहे, ख़्वाब में हुकुम आहे, जंहिं शइ तोखे हुकुम थियो आहे न, ए अबा ईअं तूं कर। सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन, अन क़रीब तूं ॾिसंदे अल्लाह ताला मूंखे सब्र वारे बंदनि खां बीहारींदो। मां नाशकरी थोरी कंदुमि, मां ईअं थोरी कंदुमि हेॾा मां भॼी थो वञा, मूंखे अबो ज़िबो थो करे, माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह, अबे जो ज़हन जेको कमु नथो करे। फरमाए कंहिं क़िस्म जो अहिड़ो कलाम न थींदो। इस्माइल अलैहिस्सलाम खे वठी करे हलिया आहिनि ऐं कुझु क़दम जेको अॻिते खयां अथऊं, ऐं इस्माइल अलैहिस्सलाम खे पोइ ते शैतान नज़र आयो आहे। शैतान नज़र आयो आहे ऐं शैतान परे खां इस्माइल अलैहिस्सलाम खे इशारो ॾेई करे ॿुधाए थो त हे जेको तोखे अबो थो वठी वञे न, इहो तोखे हिन लाइ थो वठी वञे, तोखे ज़िबह कंदो। हिकु मरतबो ॾिठूं ऐं पोइ अची करे पंहिंजे पीउ खे हथ खां वठी करे उते ॿुधायूं। अब पोइ ते हिकु मां मख़लूक ॾिठो आहे जेको हीअं सीर वारो इशारो थो ॾे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे यकीन थी वियो पोइ त शैतान आहे।
इब्राहिम अलैहिस्सलाम उतां पथर खणी करे पोइ ते सटियो। थोरो वक़्तु हलिया वरी चई अबा पोइ ते हिकु मख़लूक नज़र थी अचे जेकी मूंखे ईअं इशारो ॾिए थी त तोखे पंहिंजो पीउ अॼु न छॾींदो। इब्राहिम अलैहिस्सलाम ॿीहर बि पथर सटियो। इब्राहिम अलैहिस्सलाम टीहर बि पथर सटियो ऐं ईअं इब्राहिम अलैहिस्सलाम मामिलो कंदो रहियो। अलाह ताला खे इहा आदत ॾाढी पसंदि अची वई।